Ask Mufti Mujib Rahman. तरावी नमाज़ जी नियत करण कीअं आहे? तरावी नमाज़ जी नियत इंतहाई आसान आहे, इंतहाई आसान आहे। पेशमाम जे पोयां बीठा आहियो न, सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि करणी आहे। ज़बान सां कयो त बि ठीकु आहे, नियत दिलि में कयो त बि ठीकु आहे। पुठियां पेशमाम जे ॿ रकायतूं सुनत तरावी, अल्लाहु अकबर, ॻाल्हि ख़तमु बसि। असां अलाए केतिरा जमायती चए साईं तरावी नियत कीअं कई वञे, इंतहाई आसान आहे। पेशमाम जे पोयां पुठियां पेशमाम जे ॿ रकायतूं सुनत तरावी, अल्लाहु अकबर, मामलो ख़तमु। हे बसि तरावी नियत आहे। बाक़ी का अहिड़ी वॾी जॾहिं नियत कंदव न, नियत कंहिंमें नमाज़ पुठियां पेशमाम जे वक़्तु हाज़िर मुंहुं काबतला शरीफ़ ॾे ॿ रकायतूं सुनत तरावी, पोइ इहा तरावी रकायत थी वेंदी, तव्हां पोयां अची करे बीहंदव। एतिरी ड्रगी जॾहिं नियत कंदव न साईं, पोइ टेम ई जेको गुज़री वेंदो। सिर्फ़ु आसान नियत आहे। पुठियां पेशमाम जे ॿ रकायतूं सुनत तरावी, अल्लाहु अकबर, सुनत ते पोयां बीह सघो था, कोई बि मसइलो न आहे, सुनत थी वेंदी। रोज़े रखण जे वक़्तु अगरि कंहिंखे गुसुल पइजी वञे, छा उहो जनाबत सां रोज़ो रखे सघे थो या न? हे मसइलो इंतहाई इम्पोर्टेंट आहे। जनाबत जी हालत में कोई सेरी करे त छा उनजो रोज़ो थी वेंदो या न थी वेंदो? जनाबत जी हालत में बंदो जेकॾहिं सेरी करे थो त उनजो रोज़ो थी वेंदो, पर मजबूरी जी हालत में। तव्हां उथिया आहियो, हाणे तव्हां ॾिसो था रोज़े बंदि थियण में कुल त 20 मिंट पता आहिनि। हाणे जेकॾहिं अगरि गुसुल कयां थो त सेरी थी वञे, सेरी कयां थो त गुसुल थो वञे, पोइ काफ़ी मुसलमान परेशान हूंदा आहिनि त अलाए कहिड़ी ख़बर जनाबत में अलाए रोज़ो ई न थींदो। साईं जेकॾहिं वक़्तु तंग आहे, राति जो घरवारी सां सोबत थी आहे या शैतानी इतलाम पियो आहे, तव्हां उथिया आहियो, जेकॾहिं टेम घणो आहे, कलाक त पोइ त आराम सां तूं गुसुल करे वेंदे, सेरी बि करे वेंदे। पर जेकॾहिं अगरि वक़्तु तंग आहे, 15-20 मिंट पता आहिनि, हथ धोई करे सेरी कर। सेरी करण खां बाद में जेकॾहिं आज़ान थी वई, रोज़े खे बंदि करे हाणे तूं जनाबत वारो गुसुल करे सघें थो, रोज़ो तुंहिंजो बरक़रार थी वेंदो। साईं ॻाल्हि सम्झ में आई? जनाब इन खे आसान जुमलनि में मां हीअं बयानु कयां, जनाबत जी हालत में बंदो जेकॾहिं सेरी करणु चाहे, रोज़ो रखणु चाहे त उनजो रोज़ो थी वेंदो, उनजो रोज़ो थी वेंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत सां कन में कंहिं बि क़िस्म जी दवा विझण सां छा रोज़ो फासिद थींदो या न? जेकॾहिं कन में तव्हां दवा विधी आहे, कन में दवा विधी आहे रोज़े सां, उहा दवा जेकॾहिं दिमाग़ ताईं या मादे ताईं पहुती त रोज़ो वियो। ऐं यकीन तौर ते कन में दवा विझण सां ई जेकॾहिं मथां दवा लॻाई आहे, हिकु हूंदी आहे न कन मथां ज़ख़्मी थी पियो, सिर्फ़ु मथां दवा लॻाई आहे, कन जे मथां लॻाई आहे, त पोइ त कोई हर्ज न आहे। पर जेकॾहिं कतरा आहिनि जेके कन में विधा वञनि था, या अहिड़ी तरह तेल आहे जेको कन में विधो वञे थो, या ॿिए कहिड़े बि क़िस्म जी का दवा आहे, कन में विझण सां इहा कन वारी दवा मादे ताईं पहुचंदी आहे, दिमाग़ ताईं पहुचंदी आहे, रोज़ो भॼी पवंदो। त एहतियात कयो रोज़े जी हालत में कन में दवा न विधी वञे। छा रोज़े जी हालत में औरत ॿार खे खीरु पीआरे सघे थी या न? उन सूरत में उनजे रोज़े ते को असरु ईंदो? कंहिं क़िस्म जो कोई बि न ईंदो। रोज़े जी हालत में औरत ॿार खे खीरु पीआरे सघे थी, रोज़ो साबित ई रहंदो, कोई बि मसइलो न आहे। अलबत्त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे त जेकॾहिं खीरु पीआरींदड़ औरत रोज़ो रखे या न रखे, हे मसइलो आहे। हिकिड़ी औरत ॿार खे खीरु थी पीआरे, त छा इहा रोज़ो रखे या न रखे? इहा रोज़ो रखे। जेकॾहिं अगरि हिन जे खीर जे अंदरि कमी थी अचे या ॿार जी सिहत जे मथां को असरु थो पवे, उन सूरत में इहा रोज़े खे छॾे सघे थी। रमज़ान खां बाद में इन रोज़नि जी क़ज़ा कंदी। सही मसइलो सम्झ अची वियो? का औरत आहे, उनखे ॿारु आहे, 2 महीननि जो अथसि, 5 महीननि जो अथसि, 8 महीननि जो अथसि, पर ॿार खे खीरु पीआरींदड़ आहे। हाणे रोज़ो रखे थी, बाज़ औक़ात औरतूं रोज़ो रखंदियूं आहिनि, उन्हनि जो खीरु जेको आहे ख़ुश्क थी वेंदो आहे। काफ़ी औरतूं जेके ॿारनि खे खीरु पीआरींदियूं, रोज़ो रखंदियूं आहिनि न, त खीरु जेको आहे घटि थी वेंदो आहे। हाणे खीरु घटि थी वियो त ॿार जी सिहत जे मथां असरु पवंदो आहे, ऐं ॿियो खीरु ॿार खे लॻंदो बि न आहे। उन सूरत में इस्लाम गुंजाइश ॾिनी आहे त इहा औरत जेकॾहिं रोज़े खे छॾे त छॾे सघे थी। औरत फौरी तो रोज़े खे छॾींदी न, पहिरियों आज़माईंदी पाण खे, हिकु रोज़ो रखंदी, ॿियो रोज़ो रखंदी, जेकॾहिं सेटिंग ठीकु हले थी त सभु रोज़ा रखंदी सही। पर जेकॾहिं पाण खे तकलीफ़ थिएसि या ॿार खे तकलीफ़ थिएसि, उन सूरत में रोज़े खे छॾे ॾींदी। रमज़ान खां बाद में रोज़ो रखणु हिन जे मथां फ़र्ज़ु थींदो, रोज़े जी छुटी न अथव।
छा तरावी जी हर हिकु सूरत जी शुरूआत में बिस्मिल्लाह पढ़णु ज़रूरी आहे? पढ़ी वञे त बहितरु आहे बिल्कुलु। तरावी नमाज़ आहे न साईं, उनजो ये मसइलो हाफ़िज़ लाइ आहे। तरावी नमाज़ शुरू कई वेंदो न हाफ़िज़, पोइ हाफ़िज़ अल्लाह अकबर करे सूरत फ़ातिह पढ़ंदो, अल्लाह अकबर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम कंप्लीट। पोइ हाणे चवंदो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फी। इहा सूरत कंप्लीट करे थो। हाणे इन सूरत बक़रा खां बाद में जेकॾहिं ॿी का सूरत अचे थी, छा उनजी इब्तिदा में बिस्मिल्लाह पढ़े न पढ़े? जेकॾहिं बिस्मिल्लाह पढ़े तभी तरावी थी वेंदी। जेकॾहिं अगरि बिस्मिल्लाह नथो पढ़े त बि जेको आहे तरावी नमाज़ थी वेंदी। रमज़ान जे महीने में अगरि फ़ौतगी थी वञे, छा पोइ ॾींहं जो ख़ैरात या कंदबो करणु ठीकु आहे? न साईं, ॾींहं जो पचाए रखो, इफ़्तारीअ टाइम माण्हुनि खे खाराइणु शुरू कयो। साईं ॻाल्हि सम्झ अची वई न साईं? अलाए केतिरा माण्हू इंतकाल बि करे वेंदा आहिनि रमज़ान जे महीने में न, त पोइ प्रोसेस इहो बनायो, ख़ैरात बनायो ॾींहं जो, तयारु करायो देगियूं बिरयानी जूं, पर उनखे स्टार्ट जेको कराइणो आहे न उहो इफ़्तार खां बाद में कराइणो आहे। या इफ़्तार जे टाइम आज़ान मिले थी उन टाइम पोइ तमामु महिमाननि खे खाराए छॾियो, कोई बि हर्ज न आहे। हा, बाक़ी ॾींहं जो ख़ैरात करे उन टाइम जेकॾहिं माण्हुनि खे खाराईंदव तव्हां बि गुनाहगार थींदव, सभिनी खे गुनाहगार कंदव। बाक़ी जेकॾहिं कोई परे खां मुसाफ़िर आयो आहे, अलाह ताला उनजी गुंजाइश ॾिनी आहे, उहो जेकॾहिं पाण ॿी का शइ वठी करे खाए थो, कोई हर्ज न आहे। बाक़ी तव्हां न खारायो, तव्हां खाराईंदो पोइ चङा भला बि रोज़े खे छॾे ॾींदा, चवंदा माण्हू मरी वियो न 3 ॾींहं ताईं रोज़ा न रखंदासीं। हलो बाबा, त ॾींहं जो बिल्कुलु खाराइण जो बंदोबस्तु न कयो वञो। रोज़े जी हालत में अगरि गुसुल जे दौरान कन में पाणी हलियो वञे त छा रोज़ो फासिद थींदो या न? रोज़ो फासिद न थींदो। एहतियात ज़रूरी आहे। तव्हां गुसुल कयो आहे, रोज़ो रखे करे पोइ बंदा विञंदा आहिनि, जीअं जुमे में हाणे बि सभु मुस्लमान गुसुल करे पोइ आया हूंदा। इन दौरान जेकॾहिं अगरि कन में पाणी हलियो वियो या नक में पाणी हलियो वियो त छा उन सूरत में रोज़ो फासिद थींदो या न? रोज़ो फासिद न थींदो। एहतियात इंतिहाई ज़रूरी आहे। मतां ईअं पाण खे कन में जेको आहे नड़ो जली बीठो हुजो त साईं चयो त साईं कोई मसइलो न आहे। एहतियात इंतिहाई ज़रूरी आहे। गफ़लत में जेकॾहिं पइजी वियो त कोई बि हर्ज न आहे, रोज़ो साबित ई रहंदो। अगरि कोई कंहिं उज़ुर जे करे तरावी नमाज़ न पढ़ी सघे, छा उनजो रोज़ो थी वेंदो या न? रोज़ो थी वेंदो। रोज़ो अलॻि फ़र्ज़ु आहे, तरावी सुन्नत आहे, पर उहा अलॻि नमाज़ आहे। बाक़ी इहो इन सां कंपेयर बिल्कुलु न कयो वेंदो त तूं तरावी नमाज़ न पढ़ी आहे, तुंहिंजो रोज़ो बि न थींदो। थोरो ॻाल्हि सम्झण जी आहे। रोज़े जो जेको सबूत आहे उहो नस खां ई। कंहिं मुस्लमान रोज़ो रखियो, तरावी नमाज़ कंहिं उज़ुर जे करे न पढ़ी सघियो आहे त इन जो रोज़ो थी वेंदो। बाक़ी तरावी नमाज़ खे ॼाणी वाणी छॾे ॾियणु तमामु वॾी हिकु नेकी खां बंदो महरूम थींदो। हिकिड़ो ॿियो बि सुवालु ईंदो आहे त हिकिड़े बंदे साईं रोज़ो रखियो ऐं नमाज़ हुन न पढ़ी, छा हाणे इन जो रोज़ो थींदो या न थींदो? साईं रोज़ो थी वियो। ॾिसो, रोज़ो अलॻि फ़र्ज़ु आहे ऐं नमाज़ अलॻि फ़र्ज़ु आहे। यौम महशर में हिन खे हिकिड़े तरफ़ां रोज़े जो इनाम मिलंदो ऐं ॿिए तरफ़ां नमाज़ न पढ़ण जी हिन खे सज़ा मिलंदी। छो त नमाज़ ख़ुदा अलॻि फ़र्ज़ु कई आहे, रोज़ो ख़ुदा अलॻि फ़र्ज़ु कयो आहे। तमामु मुस्लमाननि जे लाइ ज़रूरी आहे त उहे रोज़ा बि रखनि ऐं नमाज़ बि पाबंदी सां पढ़नि। साथी वेही रहनि भाउ, वेही रहो साथी, वेही रहनि। रोज़े जी हालत में ॾंद भराई करणु कीअं आहे? रोज़े जी हालत में ॾंद खे भराई छा आहे? अच्छा, ॾंद भराई। अच्छा, रोज़े जी हालत में ॾंद भराई करणु बिल्कुलु ठीकु आहे। रोज़ो फासिद न थींदो। उन सूरत में रोज़ो फासिद थींदो जंहिं टाइम तव्हां ॾंद भराई कयो था, उन जा कुझु ज़रा हलक में हेठि लथा, उन सूरत में तव्हांजो रोज़ो वियो। पर जेकॾहिं कोई डॉक्टर एहतियात कंदड़ आहे, इंतिहाई एहतियात कंदड़ डॉक्टर आहे, उहो तव्हांजो ॾंद भराई करे थो, पर कंहिं क़िस्म जा कोई बि ज़रात यानी बिल्कुलु जेके ज़रा थींदा आहिनि उहे हलक में हेठि लथा, तव्हांजो रोज़ो फासिद थी पवंदो। अगरि हलक में न आहिनि लथा त रोज़ो बरक़रार रहंदो। साईं कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत में सुम्हण खां पोइ ॾंदनि मां रतु निकिरी अचे त छा रोज़ो फासिद थींदो या न? रोज़े जी हालत में काफ़िनि दोस्तनि खे इहो मसइलो हूंदो आहे त सुम्ही पिया, सुम्हण खां बाद में उथिया त हाणे ॾंदनि मां रतु निकितल आहे। उहा रतु जेकॾहिं हलक खां हेठि लथी त रोज़ो वियो, पर जेकॾहिं उहा सिर्फ़ु वात ताईं रतु महदूदु आहे, उनखे ॿाहिरि फिटो कयो, रोज़ो बिल्कुलु साबित रहंदो। कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे।
रोज़े जी हालत में गैर ज़रूरी वार कटणु कीअं आहिनि? बिल्कुलु जाइज़ आहे। रोज़े जी हालत में जेकॾहिं ज़ेर नाफ़ वठो था, जाइज़ आहे। मुछुनि खे कतरायो था, जाइज़ आहे। वारनि खे कतरायो था, जाइज़ आहे। बगलनि खे कतरायो था, रोज़े जी हालत में बिल्कुलु जाइज़ आहे। हाणे हिते ॿियो बि सुवालु ईंदो, सही भला ॾाढ़ी कटणु कीअं आहे? जॾहिं सभिनी वारनि जा ज़िक्र करे वियो, बाक़ी ॾाढ़ी खे कटणु हराम आहे। हा, ॾाढ़ी जेकॾहिं मुठ बराबरि खां घटि आहे न, ॾाढ़ी खे जेकॾहिं अगरि मुठ बराबरि खां घटि था करणु चाहियो न, इहो हराम आहे, नाजाइज़ आहे। ऐं जेकॾहिं कटराई कयईं त पोइ उनजो हुकुम छा आहे? रोज़ो त न भॼंदो, रोज़ो त फासे न थींदो, अलबत्ता रोज़ो रखे करे तूं गुनाह जो कमु कयो आहे। रोज़े जे मथां जेको ख़ुदा इनाम रखियो आहे न, उहो इनाम हाणे तूं ज़ाहिल करे छॾियो आहे। त साईं ॾाढ़ी जेको आहे उहा ॾाढ़ी जी गुंजाइश बिल्कुलु कटण जी न आहे। उन सूरत में गुंजाइश आहे जॾहिं तव्हांजी ॾाढ़ी मुठ बराबरि खां वधी वई आहे, पोइ तव्हां कटायो था, पोइ गुंजाइश आहे। बाक़ी ईअं जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। साहबा जी पूरी जमायत, मां तव्हांखे ॿुधायुमि न, साहबा जी पूरी जमायत 1,24,000 साहबा जी तइदाद आहे। तमामु मुफ़सिरीन लिखियो त हिकिड़ो बि अहिड़ो को साहबी न हुयो जंहिंजी ॾाढ़ी मुठ बराबरि खां घटि हुजे। हिकिड़ो बि अहिड़ो साहबी न आहे जंहिंजी ॾाढ़ी मुठ बराबरि खां घटि हुजे। तमामु साहबा खे ॾाढ़ी हुई पर मुठ बराबरि। तरावी नमाज़ जी 4 रकातुनि खां बाद में जेकी दुआ पढ़ी वेंदी आहे, छा उनजो पढ़णु ज़रूरी आहे? ज़रूरी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। तव्हांखे कहिड़ी बि दुआ अचे थी तरावी जी 4 रकातुनि खां बाद में तव्हां पढ़ी सघो था। कंहिंखे अचे थी रब्बि जअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रियती, 4 रकातुनि खां बाद में इहा बि पढ़ी सघो था। कहिड़ी बि मसनून दुआ तव्हांखे अचे थी, जेकी दुआ तरावी नमाज़ जी 4 रकातुनि खां बाद में ॿुधाई वेंदी आहे न, इहा पढ़णु ज़रूरी न आहे, फ़र्ज़ु न आहे। अलबत्ता तव्हांखे कहिड़ी बि दुआ अचे थी तव्हां बिल्कुलु पढ़ी सघो था। छा रोज़े रखण में हिन दुआ जो पढ़णु ज़रूरी आहे? वबे सौमिन गदिन नवैतो मिन शहर रमज़ान। कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरी न आहे साईं। तव्हां सेरी कई आहे, सेरी लाइ उथिया आहियो, तव्हांजो इरादो आहे त मां रोज़ो रखां, बिस्मिल्लाह, रोज़ो थी वियो। हाणे काफ़ी सदी चवंदा साईं इहा दुआ जेको असां न पढ़ी आहे, जेकी अमूमन सेरी जे वक़्तु ॿुधाई थी वञे या इफ़्तार जे वक़्तु ॿुधाई थी वञे, छा इहा दुआ अगरि असां न पढ़ीसीं रोज़ो थींदो या न थींदो? रोज़ो थी वेंदो। इन दुआ जो पढ़णु ज़रूरी न आहे। कहिड़ी बि तव्हांखे दुआ अचे थी, सेरी जे वक़्तु कहिड़ी बि दुआ अचे थी, उहा तव्हां पढ़ी सघो था। कोई चए साईं मां दुआ ई न पढ़ी आहे, सिर्फ़ु उथी करे सेरी कई आहे। हे जेको तूं उथी करे सेरी कई आहे, हे तुंहिंजो इरादो आहे, हे तुंहिंजी नियत आहे। छा रमज़ान खां पहिरियां कॾहिं बि असां इन टाइम ते उथिया आहियूं? साईं ॿुधायो, छा रमज़ान खां पहिरियां कॾहिं बि इन टाइम ते असां उथी करे सेरी कई आहे? न कई आहे। हाणे जेको असां उथिया आहियूं त रोज़े लाइ उथिया आहियूं न। त रोज़े रखण जे लाइ, इफ़्तार जे लाइ जेकियूं दुआऊं ॿुधाई थियूं वञनि, जेकॾहिं कोई पढ़े थो त कोई मसइलो न आहे, बाक़ी इनखे पढ़णु ज़रूरी न आहे। रोज़े जी हालत में ऑक्सीजन लॻणु कीअं आहे? रोज़े जी हालत में ऑक्सीजन उहा लॻणु दुरुस्त आहे जेकी ऑक्सीजन सिर्फ़ु हवा वारी आहे, उन सां गॾु ॿी का शइ एड न आहे। ऑक्सीजन 2 क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे सिर्फ़ु हवा, ऐं ॿी ऑक्सीजन हूंदी आहे उनजो मादो पाणीयाट वारो हूंदो आहे। यानी उहा हवा हलंदी आहे पर हवा पाण सां गॾोगॾु पाणी जे कुझु ज़रात खे बि खणंदी आहे। जेकॾहिं अहिड़ी तव्हां ऑक्सीजन लॻाई आहे ऐं उहे ज़रात जेके पाणीयाट वारा आहिनि हलक में लथा, रोज़ो वियो साईं। पर जेकॾहिं अहिड़ी ऑक्सीजन आहे जेकी नॉर्मल सिर्फ़ु हवा आहे, उन में पाणीयाट जो असरु बिल्कुलु न आहे, त रोज़ो बरक़रार रहंदो। रोज़े जी हालत में दम जा मरीज़ जो इहा ऑक्सीजन लॻाराए सघो था, कोई बि हर्ज न आहे। रोज़े में कुली कंदे अगरि हलक में पाणी वञण जो शक थिए त रोज़ो भॼी पवंदो या न? न साईं, रोज़ो न भॼंदो। रोज़ो तव्हां रखियो आहे, वुज़ू कयो आहे। हाणे वुज़ू करण खां बाद में काफ़ी जेका असांजा दोस्त वुज़ू करे, इन खां बाद में वुज़ू करण खां बाद में गुरड़ी जो पाणी हेठि हारींदा आहिनि न, पोइ हिकु थुको उछलींदा, वरी ॿी थुको उछलींदा, वरी टीं, यानी ईअं सम्झो 5-6 थुकूं उछलींदा आहिनि। अड़े बा छाजे खां एतिरो भला वट सट तूं लॻाए छॾी आहे? चए न साईं, मथां पाणी जो कुझु ज़रो रहिजी वञे। ख़ुदा जा बंदा, हिकिड़ी तूं थुको उछली आहे न, बसि हाणे काफ़ी आहे। रोज़े जे में जेको तव्हां वुज़ू कयो आहे, वुज़ू में जेकी तव्हां गुरड़ी कई आहे न, उहा गुरड़ी जो पाणी हारे करे पोइ सिर्फ़ु जेको आहे तव्हां हिकिड़ी थुको उछली आहे, बसि हाणे काफ़ी आहे। बार बार थुकूं न उछलियो,
इहो शक थींदो आहे मथां पाणी अंदरि वञे मथां बिल फर्ज़ जे करे पाणी जो थोरो घणो बि असरु आहे न, इहो ख़ुदा माफ़ु करे छॾियो आहे। हा, कोई हर्ज न आहे। रोज़े जी हालत में अगरि पंहिंजे लुआब खे कोई बंदो ॻी वञे त छा रोज़ो फासिद थींदो? कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। रोज़े जी हालत में जेको वात में लुआब आहे न, इनखे जेकॾहिं बंदो ॻी वियो त रोज़ो जेको आहे फासिद न थींदो आहे। छाजे करे? इहा वात वारी शइ आहे जेकी ईंदी रहंदी आहे, वात में बि हूंदी आहे, हेठि बि लहंदी आहे, कोई बि हर्ज न आहे। रोज़े में जेकॾहिं कोई लुआब ॻी वियो, नो टेंशन। अगरि कंहिं शख़्स जो राति जो रोज़े रखण जी नियत न हुई ऐं सुबुह जो 10 या 11 बजे उथियो, छा इहो हाणे रोज़े जी नियत करे सघे थो या न? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे, अगरि कोई बि मुस्लमान उन जो राति जो रोज़े रखण जो इरादो न हुयो त सुभाणे मां रोज़ो सुबुह थिए त मां ॾिसंदुमि, यानी रोज़े जो कन्फर्म रखण जो इरादो न हुयुसि, हाणे सुबुह जीअं थी आहे, हाणे ॾिठो हाणे त 2 थी विया आहिनि, बिस्मिल्लाह कर रोज़ो रखे वठि, बिस्मिल्लाह कर रोज़ो रखे वठि। इन में शुमार कयो वेंदो निसफ़ुन नहार। रोज़े जो टाइम घणो आहे, घणनि घंटनि जो रोज़ो थिए थो? मिसाल तौरु हिकिड़ो रोज़ो थिए थो घणनि घंटनि जो? 16 घंटनि जो रोज़ो थिए थो। हाणे 8 घंटा इफ़्तार जंहिं सेरी जंहिं टाइम बंदि थिए थी न, हाणे मसलन तौरु सेरी बंदि थी पूरे 5 बजे ऐं रोज़ो थिए थो 16 घंटनि जो। साईं 16 घंटनि खे 2 हिसनि जे अंदरि कन्वर्ट कयो त घणा थींदा? 8 घंटा। हाणे 5 खां 5 में 8 घंटा विझोसि, साईं घणो टाइम बीहंदो? 12 घंटा थींदा। 12 टाइम थींदो। अच्छा 13 माना 1 थींदो, यानी पोइ 1 थींदो। अच्छा हाणे आसान मिसाल ईंदो सम्झायां साईं। 5 बजे सेरी जो टाइम बंदि हुयो, कंहिं राति जो रोज़े जी नियत न कई, हाणे सुबुह सां उथियो 1 बजे, ॾिठईं यार मौक़ो वाह जो मिलियो आहे, ठगा करे नियत करे छॾेसि। हाणे हिते शुमार कयो वेंदो निसफ़ुन नहार। शरीयत ॿुधायो निसफ़ुन नहार खां पहिरियां जेकॾहिं कोई बि नियत कंदो उनजो रोज़ो थी वेंदो। हाणे 1 बजे निसफ़ुन नहार टपी वियो, निसफ़ुन नहार थिए पियो न, माना 12 बजे या 1 बजे, 1 बजे निसफ़ुन नहार थिए पियो। उन खां पहिरियां जेकॾहिं अगरि कंहिं बि रोज़े जी नियत कई त रोज़ो थी वेंदो। जेकॾहिं अगरि कंहिं निसफ़ुन नहार खां पोइ नियत कई आहे त पोइ उन सूरत में रोज़ो न थींदो। रमज़ान खां बाद में इन रोज़े जी तव्हांखे क़ज़ा करणी पवंदी। बाक़ी कंहिं बंदे जो पको इरादो हुयो त मां रोज़ो रखंदुमि ऐं सुबुह जो उहो सेरी में उथी न सघियो, सेरी उहो न खाई सघियो, ऐं जीअं जो हे उथियो त टाइम थियो हुयो 7 थियो हुयो, 8 थियो हुयो, 9 थियो हुयो, 10 थियो हुयो, 12 थियो हुयो, 1 थियो हुयो या 3 थिया हुया। हे केतिरो बि देरि सां उथे हिन जो रोज़ो थी वेंदो। छाजे करे साईं? त हिन जे रोज़े रखण जी नियत हुई ऐं अॻिले बंदे जे रोज़े रखण जी नियत न हुई। उन सूरत में जेकॾहिं अॻिलो बंदो जेको रोज़े जी नियत नथो करे, निसफ़ुन नहार खां पहिरियां रोज़े जी नियत कंदो, रोज़ो थी वेंदो। अगरि रोज़े जी नियत न कंदो, रोज़ो न थींदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।